अस्सलामुअलैकुम। प्रोग्राम ग्लोबल रिव्यू में भलीकार मां अवां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाण ग्लोबल रिव्यू में इंटरनेशनल इश्यूज़ ते ॻाल्हाईंदा आहियूं। अॼु हिकु दफ़ो ॿीहर रूस ऐं यूक्रेन में हलंदड़ जंग जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें गुज़िरियल हफ़्ते सऊदी अरब में रूस ऐं यूक्रेन में हलंदड़ जंग खे रोकण जे लाइ हिकु कॉन्फ्रेंस जेका आहे उहा घुराई वई, जंहिंमें तक़रीबन 40 मुल्कनि खां वधीक मुल्कनि जा नुमाइंदा उन कॉन्फ्रेंस में शरीक थिया। पर कल ऐं अॼु ताईं यूक्रेन में रूस पारां मुख़्तलिफ़ जेके आहिनि शहरनि में धमाका कया विया आहिनि, हमला कया विया आहिनि। हिकु पासे ॻाल्हियूं पियूं हलनि त इन जंग खे कीअं ख़तमु कयो वञे, ॿिए पासे जंग जेका आहे उहा अञा ख़तमु न थी सघी आहे। पाण इन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं ऐं अॻूणा सफ़ीर साईं ज़फ़रुल्ला शेख साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सर, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। सऊदी अरब में हिकु जेका कॉन्फ्रेंस घुराई वई रूस ऐं यूक्रेन जी जंग खे ख़तमु करण जे लाइ, इन जंग जो हल ॻोल्हण जे लाइ, अवां छा था सम्झो त इन मां कुझु हासिलु थींदो, या अहिड़ियूं कॉन्फ्रेंसूं अक्सर थींदियूं रहंदियूं आहिनि जंगी सूरत हाल में पर नतीजा मुश्किल मिलंदा आहिनि? अस्सलाम वालेकुम अदा, महिरबानी तव्हांजी, तमामु महिरबानी, तव्हां यादि कयो। अलाए रूस में हाणे इहा त हाणे तमामु वॾी तारीख़ सम्झो थी आहे, ऐं स्टोरी घणी थी वेंदी जेकी यूक्रेन में वॉर हली रही आहे। हाणे मां केतिरी दफ़ा प्रोग्रामनि में, मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हांजे प्रोग्राम में या ॿियनि मां काथे हमेशह इहो मुंहिंजी एनालिसिस इहा आहे त रशिया जेको आहे यूक्रेन में वॉर कॾहिं बि ख़तमु न कंदो। उहो इन न कंदो। मां त ईअं बि चवंदो आहियां त यूक्रेन जेको आहे उहो यूरोप जो अफ़गानिस्तान आहे। हिते इहे जंग हाणे हिते शुरू थी आहे। हाणे इहो रूस जेको आहे जंग बंदि छो न कंदो? उहो आहिस्ते 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 जेकॾहिं यूक्रेन ते जेकॾहिं कब्ज़ो करणु चाहे त उहो देरि कोन लॻंदी हुनखे, पर उहो नथो करणु चाहे। ईअं उहो ईअं चाहे थो त यूरोप हले। ॾिसो न, इलाही शयूं थियूं, ग्रेन जो एक्सपोर्ट ख़तमु, गैसिस जो, एनर्जी जूं सभु उन्हनि पाइप लाइनूं आहिस्ते आहिस्ते हुन बंदि करे छॾियूं त भले यूरोप वारा जेके आहिनि तकलीफ़ में अचनि, ऐं यूरोप ऐं अमेरिका जी पाण में सिलसिलो आहे उहो ख़तमु थिए, ऐं भले अमेरिका जो ख़र्च बि थिए। हाणे अमेरिका जेको आहे बिलियंस ऑफ डॉलर्स जेको आहे यूक्रेन में ख़र्च करे थो, मां सम्झां थो जेकी सही न आहे। अॼु तव्हांखे अॼु जी ताज़ी ख़बर ॿुधायां, पहिरियों बाइडन जेको आहे इहो चयो त असां हिकु $40 बिलियन असां वरी हिनखे यूक्रेन खे असां ॾियूं, पंहिंजो मदद कयूं त जीअं उते विढ़ी सघे पंहिंजो रूस सां। उन ते रिपब्लिकन्स तमामु ॾाढी पंहिंजो नाराज़गी जो इज़हार कयो आहे। उन्हनि चयो आहे इहो वापसि वठो ऐं इहो असां हुनखे न ॾींदासीं, जंग खे अॻिते न वधायो। अच्छा, हाणे अचो जद्दा वारी ॻाल्हि ते जेकी तव्हां मूंखां पुछी आहे। जद्दा वारी ॻाल्हि इहा आहे जेकी हिते जेकी कॉन्फ्रेंस थी, मूंखे ॿुधो था न तव्हां? जी जी, मां ॿुधां पियो, बिल्कुलु ॿुधां पियो। अच्छा, हाणे इहो जद्दा में जेकी कॉन्फ्रेंस थी आहे उन में हिकिड़ी एफर्ट हुई वेस्ट जे तरफ़ां। वेस्ट जे तरफ़ां एफर्ट उहो इन करे जो जेके यूरोपियंस आहिनि उहे बि अमेरिका खे सम्झाइनि था, जेके अमेरिका जा ॿिया बि अलाई आहिनि उनखे सम्झाइनि था त तव्हां हरूभरू हिन ॻाल्हि खे घणी न ॾियो, तव्हां एॾी मदद जेकी आहे तव्हां हिनखे न कयो यूक्रेन खे, जंग तमामु वॾी थी वेंदी, ऐं जेको आहे रशिया खे तमामु जेको आहे हिते डिफीट बि नथा करे सघूं, ऐं ॾाढो ॾुखियो आहे। रशिया वॾो कंट्री आहे हाणे, ऐं रशिया हाणे अकेलो न आहे, थी सघे थो त चाइना बि हुन सां मिली वञे, थी सघे थो त ईरान बि हुन सां मिली वञे। तव्हांखे यादि आहे त पोएं दफ़े में इलाही जेके आहिनि इहे ड्रोन्स वग़ैरह हुया त कॾहिं अमेरिका चए पियो त इहे रूस जा आहिनि, कॾहिं चवनि पिया त चाइना जा आहिनि, कॾहिं चवनि पिया त अमेरिका जा आहिनि। जो चवण जो मक़सदु इहो आहे त अञा फ़िलहाल रूस ई उन्हनि सां विढ़े थो पियो। ठीकु आहे, रूस जूं कैजुअलिटीज़ थियनि पंहिंजी जाइ ते, पर जेको हाणे क्रीमिया आहे या ॿियो आहे काफ़ी मथे जेके आहिनि ईस्टर्न साइड आहे, उन मां कब्ज़ा बि कया आहिनि, उन्हनि वटि आहिनि। त हे जेकी जद्दा जी कॉन्फ्रेंस आहे बेसिकली इहा सऊदी अरेबिया खे चयो वियो, इवन कुझु अमेरिकन्स ऐं कुझु वेस्टर्नर्स जेके आहिनि, त तव्हां हिकिड़ी कॉन्फ्रेंस कयो, हिकिड़ी एफर्ट कयो हुन में। हाणे हुन एफर्ट में तव्हां ॾिठो हूंदो चाइना बि आयो, इंडिया बि अटेंड कयो हुयो, असां कोन वियासीं। असांजी त यूक्रेन जे लाइ हिकिड़ी सिधी साईं जेकी आहे उहा पॉलिसी आहे त बाबा असां हिन में पार्टी न आहियूं कंहिं बि शइ में। असां चाहियूं था भली पाण में वेही करे पंहिंजे कनि, असां न थींदासीं पार्टी। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हे जेको आहे, ऐं ॾिसो उहा कामयाबु हाणे हिकिड़ो जेको आहे ज़ेलेंस्की जो जेको रूस जो प्रेसिडेंट आहे उनजो 10 पॉइंट फार्मूला आहे हिकिड़ो पीस जो। हाणे हुन में छा आहे
ऐं रशिया हितां जेके बि कब्ज़ा थियल इलाइक़ा छॾे वञे, रशिया खे असांजा माण्हू जेके आहिनि वॉर PWOs हुनखे बि छॾे वञे, रशिया जेको टेरिटोरियल इंटीग्रेशन, हाणे इहे कीअं रशिया मञींदो? इहे ॻाल्हियूं कॾहिं न मञींदो। हाणे जंग शुरू थी चुकी आहे ऐं जेको अमेरिका कोशिशि करे रहियो आहे त असां हिनखे नेटो में बि आणियूं ऐं असां जेको आहे यूरोप खे बि इन्वॉल्व कयूं ऐं असां पैसा बि ॾियूं। इन ते इवन अमेरिकन्स जे कांग्रेस जे विच में तमामु वॾो तकरार अची वियो आहे। लेटेस्ट न्यूज़ छा त महिरबानी कयो हिन यूक्रेन में पैसा न ॾियो। बाइडन जेको आहे उहो मुड़े कोन्हे थो। रिपब्लिकन्स ॾाढो शार्पली रिएक्ट कयो आहे त इहा एड न ॾियो हिननि खे, असां न खटी सघंदासीं हिते हिननि खां। अञा त पंहिंजो रशिया जेको आहे पाण अकेलो वेठो आहे, एनर्जी जा सॼा जेके नट बोल्ट ॾेई छॾिया अथई, पाइप बंदि कया अथई, हेॾा कणक जा बंदि थी विया अथई। होॾां चए थो तव्हां ब्लैक सी में जेको आहे उते वञण बि कोन ॾींदुसि हुननि खे। त मुंहिंजो ख़्यालु आहे आहिस्ते आहिस्ते जेको आहे मूंखे लॻे थो त वॾे नुक़सान में वेंदा यूरोप वारा ऐं हो। इन करे हीअ जद्दा जी कॉन्फ्रेंस जेकी थी, काई कामयाबी हिन में कोन्हे। इहे नंढा नंढा 40 हुया, इहे सॼा जेके हुया मुल्क, इहे सभु जेके आहिनि इहे सभई अमेरिका जा ईअं सम्झो त उन्हनि जा सपोर्टर्स हुया ऐं उते सऊदी अरेबिया लाइ इन करे उहो रखियऊं त जद्दा में हिकिड़ो न्यूट्रल शहर हुजे त उते वेही करे उन खे कॉन्फ्रेंस कई वञे, पर डेट वॉज अ टोटली फेलियर। ज़फ़रुल्लाह साहब, इहो ॿुधाइजो त जॾहिं तव्हां चओ था त यूरोप खे सभिनी खां वधीक नुक़सान पियो थिए, तव्हांजो आवाज़ नथो अचे, आवाज़ तमामु नथो अचे। ज़फ़रुल्लाह साहब, इहो ॿुधाइजो त यूरोप जेकॾहिं इन में नुक़सान पियो खाए त पोइ यूरोप में का अहिड़ी लीडरशिप मौजूदु न आहे जेका ॿिन्ही मुल्कनि खे इंगेज करे त यूरोप जो बि नुक़सान घटि थिए ऐं पूरी दुनिया जेका आहे इन जंग जे करे हिकु इन्फ्लेशन खे फेस पई करे उनखे बि जेको आहे उनजो ख़ात्मो करे सघिजे ऐं जेका हिकु ख़तरो आहे टीं आलमी जंग जो पूरी दुनिया खे, उहो बि ख़त्म थी सघे। त यूरोप में का बि अहिड़ी लीडरशिप मौजूदु न आहे जेका यूक्रेन ऐं रशिया खे इंगेज करे सघे या इंगेज करण में कामयाबु थिए। यूरोप जेको आहे इनडायरेक्टली कोशिशि थियो। ॾिसो हाणे ॻाल्हि ॿुधो, जॾहिं खां रशिया पंहिंजो इहे एनर्जी जूं सॼियूं जेके इहे गेटवे बंदि करे छॾिया त सभ खां पहिरियों हिन में जर्मनी ॾिसो, ॿिए हंधि ॾिसो, जाते में हिकिड़ो सभ खां वधीक यूक्रेन जा एॾा जेके आहिनि उतां 80 इहे मुंहिंजो ख़्यालु आहे तमामु घणा 8 मिलियन या केतिरा आहिनि रेफ्यूजीस उते विया आहिनि। उन ॻाल्हि 100 लख खां वधीक विया आहिनि मुल्कनि में। अॼु पोलैंड में विया आहिनि, ॿिए रोमानिया में विया आहिनि, काथे जाती उहो उनजो बर्डन आहे। नंबर 2, एनर्जी जी क्राइसिस थी वई आहे। उते महांगाई एॾी थी वई आहे, उनजी गैस बि बंदि करे छॾी अथऊं, सभु कुझु कयो अथऊं। ॿिया बि रस्ता आसे आसे चौक था थींदा वञनि। त यूरोप वारा जेकी तव्हां सुवालु पुछो आहे त यूरोपी यूनियन जेकी आहे उन्हनि में हिकिड़े मुल्क जी लीडरशिप त न आहे न। मुल्क त आहे, उते यूरोपी यूनियन आहे। हाणे यूनियन जा जेके हेड आहिनि उते उहे मिलिया आहिनि पाण में, इलाही दफ़ा चयो अथऊं त असांखे ॾाढो नुक़सान थो पए। उहे छा उनखे वरी अमेरिकन्स ॾाढो प्रेशर में रखियो आहे त तव्हां असां सां हीअं कंदव त असां हीअं कंदासीं। हिते अमेरिकन्स छो अमेरिकन्स कॾहिं बि नथा चाहिनि त इहा असां वॉर जेकी आहे विढ़ूं। अॼु कांग्रेस वारनि चयो आहे त असां हर जेको जंग खे पैसा था ॾियूं, जंग जे लाइ पैसा था वठा ॾियूं या बंदि कयो। बाइडन खे क्लियरली चयो अथऊं। त ॻाल्हि इहा आहे त हाणे उहो बि नथा चाहिनि यूरोपियंस बि। इहा जेको आहे आहिस्ते आहिस्ते जेको मां पहिरियों बि अर्ज़ु कयो आहे त हिते अमेरिकन्स जे फॉरेन पॉलिसी जी वरी जंग हाराईंदा। वियतनाम जी जंग हारायूं, ईरान इराक में हुनखे नुक़सानु थियो, कूड़ ॻाल्हायूं त वेपन्स ऑफ मैस डिस्ट्रक्शन कोन हुया, कोन निकिता, जिते किथे न हारायो आहे ऐं पैसा ख़र्च कया। इन करे हुनखे हाणे हिते हुन में पाण सोच आई आहे त असां हाणे $42 बिलियन कयूं। बाइडन सफ़ा जेको आहे उहो लाहे पाए बीठो आहे, जेकी फॉरेन पॉलिसी जी जेकी वॾी ग़लती आहे। इहे यूरोप वारा हुनखे चओ था। हाणे छा थियो आहे त यूरोप ऐं अमेरिका जे विच में इहा बिटरनेस पैदा थी वई आहे। जेको रशिया चाहे थो, चाइना बि चाहे थो पाण में भले विढ़नि, हिनजी भले जेको आहे हिनजी सोड़ थिए हिननि खे ऐं भले रड़ियूं कनि, हलंदा रहो आस्ते आस्ते। रशिया जेको आहे आस्ते आस्ते हिननि खे बोला हणंदो थो वठे। जेके तव्हांजो आहे त अॼु बि अॼु 2 हई, अॼु 3 हई, कॾहिं 4 हई, थोरा थो पियो हणे। रशिया ख़बर अथव अॼु चाहे त अॼु खणी वेंदो, जेको मसइलो ई कोई कोन्हे को, त ॻाल्हि ई कान्हे। चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जंग हलंदी, रशिया हिनखे स्ट्रेच कंदो। इहे अमेरिका वारा पाण विड़ी पवंदा अंदरि, हिन पाण विढ़नि था पिया। यूरोप वारा छिॾी वेंदा, यूरोप वारा अलॻि अलॻि थी वेंदा। हाणे इहा कॉन्फ्रेंस बि थी आहे, हिन कॉन्फ्रेंस जो कोई नतीजो कोन निकिरंदो। इहे सभु अमेरिका जो हिकिड़ो ग्रुप नंढड़ो नंढा नंढा मुल्क आहे, फिनलैंड, बनाना, दुनिया छाई, उनजो को वैल्यू कोन्हे, पॉलिटिकल उनजो स्टेटस कोन्हे को। इन करे 3, 4, 5 मुल्क हुया जेके हुया हुन में। ॻाल्हि इहा आहे त इहो एफर्ट्स जेकी कॉन्फ्रेंस बि थी आहे या ॿिया एफर्ट्स यूरोप मथे थो पियो, यूरोप वारनि जा एफर्ट्स आहिनि इहे। पर
इन जो नतीजो नथो निकिरे। हाणे वॾो क्वेश्चन मार्क इहो आहे त छा रशिया इहा जंग बंदि कंदो या न, ऐं जेकॾहिं बंदि कंदो त हुनजा कहिड़ा कंडीशन्स आहिनि। उन में अमेरिका जेको आहे मार थो खाए। अमेरिका चए थो मां कॾहिं बि न हारायां। अमेरिका ज़िदी आहे। हिते जेकी सॼी ॻाल्हि थी रही आहे इन में असां सभई जेके आहिनि तव्हां वर्ल्ड वॉर जी जेकी ॻाल्हि कई आहे उन में ॿिया मुल्क वकोड़जी वेंदा। ज़फ़र शेख साहब, जेकॾहिं अवां ॻाल्हि पिया कयो त रूस जंग बंदि कंदो या न, त उन में अमेरिका जेको आहे उहो ज़िदी आहे, उहो नथो चाहे त इहा जंग ख़तमु थिए। त छा रूस चाहे थो त इहा जंग ख़तमु कई वञे? सिर्फ़ अॻियां अमेरिका जेको यूक्रेन खे हरू भरू पुश पियो करे ऐं जंग में जेको आहे धिकण जी कोशिशि पियो करे, त अवां सम्झो था त रूस सिर्फ़ इन करे इन जंग खे ख़तमु नथो करे त हू अमेरिका जी ज़िद में अची वियो आहे? अमेरिका जी ज़िद में न आहे। हो चाहे थो त अमेरिका यूक्रेन में न अचे। हाणे ॾिसो न हुनजे सराउंडिंग में जेके बि आहिनि, स्वीडन आहे, फिनलैंड आहे, इहे सभिनी खे नेटो जी मेंबरशिप था ॾियनि। अच्छा ॾिसण ॻाल्हि इहा आहे त उन में बाक़ी यूक्रेन जो झेड़ो किथां शुरू कयो? झेड़ो हितां शुरू कयो त जॾहिं यूक्रेन खे नेटो जी मेंबरशिप पई हले, उतां झेड़ो असर शुरू कयो आहे। हाणे जेकॾहिं नेटो जा फोर्सिस उते अची वञनि हा यूक्रेन में, पोइ त मथां उते हलिया अचनि हा सफ़ा रशिया सां। त हो रशिया चयो त इहो कमु न हलंदो। पुराणी ॻाल्हि आई आहे त वर्बल बाक़ाइदा जे एश्योरेंसिस ॾिना विया अमेरिका जी तरफ़ां रशिया खे त असां जेके लिथुएनिया ॿियो फलां जेके ईस्ट यूरोप में जेके कंट्रीज़ आहिनि, पोलैंड आहे, रोमे, असां इन्हनि खे नेटो में न आणींदासीं। पर हुननि नेटो में आणे छॾिया सॼा। हाणे वरी ॿिया बि आणनि था पिया, स्वीडन बि आहे, फिनलैंड बि आहे, ॿिया बि। उन्हनि सभिनी जा बॉर्डर्स आहिनि रशिया सां। हाणे जेकॾहिं यूक्रेन में अची वेंदा, असल जेको आहे ट्रिगर उतां थियो आहे। ट्रिगर त थियो। हाणे छा आहे त रशिया इहो चाहे त हितां तव्हां निकिरो, तव्हां हिन जी मदद ख़तमु कयो, यूक्रेन खे छॾे ॾियो, तव्हां न्यूट्रल तव्हां यूक्रेन खे रखो, तव्हां उतां इहो मामिलो ख़तमु कयो त पोइ सिचुएशन चेंज थी सघे थी, जेको अमेरिका करण लाइ तयारु न आहे। हाणे जंग कीअं बंदि थींदी? हिते विच में फाथो आहे यूरोप, सॼो यूरोप विच में फासी पियो आहे। हाणे यूरोप वारा परेशान आहिनि। असां काॾे वेंदासीं? असांजो सॼो सिस्टम ख़तमु थी वियो आहे। असांजी एनर्जी क्राइसिस थी वई आहे। असांजी हिते ॾहोणी इन्फ्लेशन रेट वधी वियो आहे। माण्हू तंग थी विया आहिनि हिते। दे डोंट वांट वॉर। ज़फ़र शेख साहब, जेका जिद्दा समिट जी असां ॻाल्हि कयूं पिया, उन में ज़ाहिर आहे फ़रीक़ जेके असल फ़रीक़ आहिनि उहे यूक्रेन ऐं रशिया हुया। त इन में यूक्रेन त शामिल हुयो, पर रशिया खे इन समिट जी, इन कॉन्फ्रेंस जी दावत ई न ॾिनी वई। हालांकि 40 मुल्कनि जा मेंबर इन में शामिल थिया। त जेकॾहिं संजीदगी सां इन समिट खे या इन कॉन्फ्रेंस खे कामयाबु करणो हुयो त ज़ाहिर आहे ॿिन्ही फ़रीक़नि खे इन में शामिल कराइणु ज़रूरी हुयो। अवां छा था सम्झो त रशिया खे इन में छो दावत न ॾिनी वई? इन करे दावत इन में न ॾिनी वई। रशिया खे इन करे दावत न ॾिनी वई त रशिया उते अचे हा त सभु ॻाल्हियूं खुलनि हा, ऐं जेके बि यूक्रेन में जेको सिस्टम सॼो थिए थो त उहो सॼियूं ॿुधाइणा। उन में जेको केस यूक्रेन जो हुयो उहो कमज़ोर हो बेसिकली। चाइना बि वियो आहे उते, ठीकु आहे, इंडिया बि उन में हुयो, पर रशिया जेको आहे उहो पाण न वियो। रशिया ॾिसो न, रशिया बि यूक्रेन सां विढ़े थो पियो। हीअ बेसिकली इन्हनि जी आहे अमेरिकन स्पॉन्सर्ड उते आहे, अमेरिकन उते हुया, सभु हुया। इन करे रशिया जो त मां भाई को मां न वेंदुसि हिन कॉन्फ्रेंस में। इहे तव्हांजी पंहिंजो नानीअ वेड़ो आहे, तव्हां वियो भली हिते, जेको हिननि सॼो कयो आहे। यूक्रेन में बेसिकली जेको हाणे आहे प्रेसिडेंट आहे, सॼी ज्यूस जी लड़ाई आहे। मां त वरी इन पॉइंट ते ईंदो आहियां, इहा रिलीजन जो सॼो चक्कर आहे। इहो जेके शुरू खां वठी ऑटोमन से फॉल खां पोइ जीअं मुस्लमाननि सां विढ़िया आहिनि तमामु घणो, इहे बेसिकली हिते इहो ज्यू आहे। 2% ज्यूज़ आहिनि यूक्रेन में। उहे जेके आहिनि हिनखे जेको आहे उहो करणु चाहिनि था, कंट्रोल करणु चाहिनि था। हाणे कंट्रोल करणु चाहिनि था त ॻाल्हि इहा आहे त हुन लाइ इहो सॼो थी रहियो आहे। सॼी दुनिया जो जेको बैलेंस ऑफ पावर आहे उन में रिलीजन जो रिलीजियस फैक्टर बि आहे, इकोनॉमिक फैक्टर बि आहे, ऐं पंहिंजो बि आहे। हाणे अमेरिकन जेको आहे, जेको हाणे अकेलो सुपर पावर पाण खे चए थो, उनजो आस्ते आस्ते डिक्लाइन थी थी वञे। रशिया वारा मथे उभरी आया आहिनि। चाइना सां हुनजी वेड़ हले थी। चाइना चुप करे तमामु इलाही कंपनियुनि सैंक्शन कया। तो मक़सदु मुंहिंजो इहो आहे त इहा जंग हलंदी, इहा बंदि न थींदी, ऐं अल्टीमेटली हिन में लॉस जेको आहे यूरोपियन जो या अमेरिकन जो। ज़फ़र शेख साहब, इहो ॿुधाइजो त जेका जिद्दा समिट या कॉन्फ्रेंस थी आहे, इन में सऊदी अरब खे को अचानक वेठे वेठे ख़्यालु आयो आहे, सऊदी अरब इन में किरदारु अदा करणु थो चाहे, या सऊदी अरब जो इन में सॼे इन में कॉन्फ्रेंस में या रशिया यूक्रेन जंग में अवां किरदारु कीअं था ॾिसो सऊदी अरब जो?
सऊदी अरेबिया वरी जनरली जेको हिकिड़ो डिप्लोमेटिकली थींदो आहे त हिकिड़ो पाण जेकॾहिं पाण पार्टियूं वेही करे ॻाल्हाइनि हाणे पार्टियूं कान ॻाल्हाइनि जॾहिं रशिया ई न आहे त पार्टियूं कहिड़ियूं ॻाल्हाईंदियूं इहा बेसिकली हिते जद्दा में कराई वई आहे कॉन्फ्रेंस इहा अमेरिकन स्टेट तरफ़ां आहे उन्हनि हिन खे चयो आहे त वेन्यू तव्हां जद्दा में रखो कोई अहिड़ो शौक़ु कोन हो सऊदी अरेबिया खे हिननि मुल्कनि जे विच में अची करे छा लाइ सो ॾिसो न इन जे लाइ असां डिप्लोमेट्स जेके आहियूं जॾहिं कॉन्फ्रेंसिस अहिड़े क़िस्म जी थींदियूं त ॿिन्ही पार्टियुनि खे राज़ी त कबो न जीअं इंडिया पाकिस्तान आहे असां हिकिड़ी कॉन्फ्रेंस कयूं त बाबा इंडिया सां अॼु असां सलीह करे या हुन सां सलीह करे हिकिड़ी पार्टी अचे ई कोन थी त ॻाल्हाईंदो कंहिंसां तव्हां इन करे हे यूनिलेटरल कॉन्फ्रेंस हुई ऐं इन्हनि में इहा सऊदी जी स्पॉन्सर्ड आहे इहे बेसिकली पैसा सभु ॿाहिरों आया सऊदी जो रुगो सॉइल यूज़ कयो वियो जद्दा में त बाबा हिते कॉन्फ्रेंस करायो छो जो यूरोप में इहा कॉन्फ्रेंस थी पए थी इन जो प्रॉब्लम थिए आहे हिननि उहा कॉन्फ्रेंस उते अहिड़ी जाइ ते कई जिते मतिलबु सेफ बि हुजे ऐं जिते माण्हू अची बि सघनि इन करे मुस्लिम कंट्री हिननि चूज़ कयो त भले हिते ॿिया मुल्क अचनि हिते यूरोप में सभु मुल्क न अचनि इन करे कोई सऊदी स्पॉन्सर्ड या सऊदियुनि जो कोई इनिशिएटिव मूंखे नथो लॻे आई डोंट नो त अवां सम्झो था त सऊदी अरब अगरि जेकॾहिं कॉन्फ्रेंस उते कराई आहे त इहो सिर्फ़ु अमेरिका जे चवण ते कराई आहे सऊदी अरब खे इन जंग सां जेकॾहिं को नफ़ो न आहे त को नुक़सान बि न आहे ज़फ़र शेख साहब इहो ॿुधाइजो त ज़ाहिर आहे इहा जंग तव्हां जीअं शुरूआत में पंहिंजे इहा ॻाल्हि कई त रशिया कॾहिं बि न चाहींदो त इहा जंग कॾहिं ख़तमु थिए जेकॾहिं रशिया न चाहींदो त ज़ाहिर आहे इहा जंग ता क़यामत त कोन हलंदी हिन खे कॾहिं न कॾहिं ख़तमु त थियणो आहे त पोइ उन ख़ात्मे जे लाइ कहिड़ा किरदार अदा करणा पवंदा इहा जंग तेसि ताईं हलंदी जेसि ताईं यूरोपियन यूनियन न टुटंदो इहे यूरोपियन जा कंट्रीज पाण ई छॾे वेंदा यूनियन खे बि छॾे वेंदा ऐं ॿियो कहिड़ो वॾो कमु इहो थींदो त अमेरिकन सां हुन जा तालुकात बिल्कुलु ख़राब थी वेंदा छो त अमेरिकन जेके आहिनि यूरोपियन चयो नथा मञनि अमेरिकन रिक्वेस्ट कई आहे हुनखे ख़ुदा जे वास्ते हिते यूक्रेन में पैसा न ॾियो डॉलर्स न ॾियो कुझु बि न ॾियो तव्हां हिनखे छॾे ॾियो पाण ई हलियो वेंदो निकिरी वेंदा ॿाहिरि तव्हां नेटो में न ठाहियो हुनखे मेंबरशिप सिर्फ़ु अनाउंस कयो ठीकु आहे ऑल राइट असां नेटो में मेंबरशिप हिनखे नथा ॾियूं पर अगेन सार एडमेंट न असां बि हिते हूंदासीं इहा जॻह आहे असां रशियन्स खे हाराईंदासीं असां बिलियन्स ऑफ डॉलर्स ॾींदासीं हुनखे काई यूरोपियन जी परवाह न आहे त मुंहिंजे ख़्याल में कुझु सालनि में तव्हां ॾिसंदो या कुझु जल्दी तव्हां ॾिसंदो त यूरोपियन यूनियन खे रशियन्स जेके आहिनि क्रैक विझणु चाहिनि था ऐं इहो मेंटली इकोनॉमिकली ऐं पॉलिटिकली अमेरिकन जे प्रेशर आहे दुनिया सम्झे थी त जेको अमेरिका करे रहियो आहे इहो बिल्कुलु ग़लति करे रहियो आहे ऐं जेको यूरोपियन यूनियन वारा जेके आहिनि उहे पाण चवनि था त असां जेको असां केसि ताईं एड ॾेई सघंदासीं असां केसि ताईं इहे रेफ्यूजीस खे खणंदासीं केसि ताईं इहो सॼो सिलसिलो हलंदो रशिया चए थो त परवाह न कयो मूं वटि माण्हू बि घणा आहिनि मूंखे बारूद बि घणो आहे ऐं अञा ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता जे घणी ॻाल्हि थी वई न अॻिते ऐं जे चाइना बि हिन करे रशिया सां मिली वियो ऐं ईरान रशिया सां मिली वियो पोइ त अलाए छा थींदो अलाए रहम करे ज़फ़र शेख साहब रूस खे वधीक कंहिं शइ में फ़ाइदो थींदो यूरोपीय यूनियन टुटे या नेटो इतिहाद टुटे त रूस खे वधीक फ़ाइदो थींदो सर नेटो जो त कम ई ख़तमु थी वियो व्हाट्सएप पैक्ट जेको जॾहिं हक़ीक़त में जॾहिं रूस टुटो न त साईं हिस्ट्री तव्हां ॾिसो त हुन में नेटो जो टुटणु खपे हा नेटो इन करे ठहियो हुयो त सोवियत यूनियन खे तोड़ो व्हाट्सएप पैक्ट ऐं सभु इहे जेके इन करे ठाहे हिस्ट्री तव्हां ॾिसो आहे नथो टाइम कोन्हे न त सॼी हिस्ट्री इहा ॿुधाए थी पर हिननि नेटो खे जारी रखियो इहो हिनखे पॉलिटिकल प्रेशर रखण जे लाइ अफ़गानिस्तान में आख़िर मार खाई इहे भॼी विया निकिरी विया हिते यूक्रेन में मां छो चवंदो आहियां यूरोप जो अफ़गानिस्तान आहे हिते सॼो पंहिंजो नुक़सानु कराए हितां भॼी वेंदा नुक़सानु कंहिंजो थींदो नुक़सानु यूरोप जो थींदो हाणे वॉर जेकी आहे यूरोप में थी रही आहे यूक्रेन में वॉर जेकी आहे उहो चवंदा त हिन जा आफ्टर इफेक्ट्स असांजे हेॾा ईंदा यूरोप वारा चवंदा असांखे ॾाढो नुक़सानु पहुचंदो अफ़गानिस्तान में छॾे विया आहिनि हाणे अचनि त सही अफ़गानिस्तान में ज़रूरत ई कान्हे त ईअं थींदो यूक्रेन जो किसो ईअं थींदो रशियन्स वारा चवनि था त इहो जेको आहे ईअं थींदो त तव्हां इनशा ताला ॾिसंदो त अल्टीमेटली हीअ जेकी आहे हाणे मां तव्हांखे अर्ज़ु करे विया इन में यूरोपियन यूनियन बि टुटंदी यूरोपियन जेके हुनजी इकोनॉमी ते वॾो फ़र्क़ु पवंदो ऐं पवणु शुरू थी विया अमेरिकन पॉलिटिकली इकोनॉमिकली वीक थी वेंदा सॼी दुनिया हुन खां टुटंदी हर को चाहे थो इहा वॉर न थिए हर को चाहे थो
इवन अमेरिकन इलाही सॼो फार ईस्ट चाहे थो, साउथ कोरिया, जापान, हे हो सभु चुप करे वेठा आहिनि, चाहिनि था त वॉर न थिए आहे। पर हाणे अमेरिकन सेटलमेंट बिलियंस ऑफ डॉलर, हाणे अमेरिकन खे कांग्रेस में ख़ुदि तौर पइजी वई आहे त न कयो, छो था ॾियो पैसा वापसि घुरायो, न ॾियो, न आहिनि ॾियणा। तव्हां ख़बरूं ॾिसो हाणे, त इहा उन्हनि में पाण में दरार पइजी वई आहे। ज़फ़रुल्लाह शेख साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, अॻूणो सफ़ीर ज़फ़रुल्लाह शेख साहब असां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हुया। यूक्रेन ऐं रूस जी जेका जंग आहे तक़रीबन 2 सालनि खां हलंदड़ आहे। इन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं शिदत अची थी वञे, कॾहिं इन जंग में घटिताई अची थी वञे। गुज़िरियल हफ़्ते इन जंग खे रोकण ऐं इन जंग जो जेको नुक़सानु पूरी दुनिया खे थिए पियो उन खे घटाइण जे लाइ सऊदी अरब जे शहर जिद्दा में हिकु कॉन्फ्रेंस घुराई वई, जंहिंमें तक़रीबन 40 मुल्कनि जे मुख़्तलिफ़ नुमाइंदनि शिरकत कई। पर बदकिस्मती सां जंहिं मक़सद जे लाइ इहा कॉन्फ्रेंस घुराई वई हुई, जेको कॉन्फ्रेंस जो मक़सदु हुयो त रूस ऐं यूक्रेन जी जंग खे कीअं ख़तमु कयो वञे, त उन में हिकु फ़रीक़ यानी यूक्रेन त शामिल हुयो, पर रूस खे इन कॉन्फ्रेंस में शिरकत जे लाइ दावत बि न ॾिनी वई हुई। त इन दावत न ॾियण सां इन कॉन्फ्रेंस जो जेको आहे बेअसर थियणु साबित थिए थो, त जॾहिं असल फ़रीक़ जिन्हनि जो मसइलो हलंदड़ आहे, जिन्हनि जी जंग हलंदड़ आहे, जेकॾहिं उन्हनि में तव्हां ॻाल्हियूं कराइणु चाहियो था त उन ॿिन्ही फ़रीक़नि जो उते हुजणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं रूस उते मौजूदु न हुयो त बाक़ी जेके 40 मुल्क हुया उहे यूक्रेन सां मिली करे या यूक्रेन सां ॻाल्हाए करे उन जंग जो या उन मसइले जो हल नथा कढी सघनि, जेसि ताईं ॿई फ़रीक़ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी हिक ॿिए साम्हूं वेही टेबल टॉक न कंदा, तेसि ताईं उन मसइले जो को बि हल न निकिरी सघंदो। ज़फ़रुल्लाह शेख साहब पंहिंजे तज़िये में इहो बि चयो त यूरोप जेको आहे, हाणे यूरोपी यूनियन जेका आहे इहा टुटंदी, उन खां पोइ नेटो इतिहाद जेको आहे इहो टुटंदो, ऐं हीअ जेका जंग हिन वक़्त ताईं हलंदड़ आहे इन में सिर्फ़ यूक्रेन खे हिकिड़ो ई मुल्क पुश पियो करे, जेको अमेरिका आहे, जेको चाहे थो, जेको पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहे त इहा जंग ख़तमु न थिए। जॾहिं त ज़फ़रुल्लाह शेख साहब जो इहो बि चवणु हुयो त रूस चाहे थो या रूस जेकॾहिं चाहे त उहो जंग ख़तमु करे सघे थो, पर ॿिए पासे जेका ज़िद आहे, जेका अना आहे नेटो इतिहाद जो जेको प्लेटफॉर्म इस्तेमालु करे रूस खे जेको आहे ब्लैकमेल करण जी कोशिशि कई पई वञे, त उन करे रूस जी इहा मजबूरी थी वई आहे त उनखे इहा जंग जेका आहे उहा जारी रखणी थी पवे। जेका ही कॉन्फ्रेंस ख़तमु थी आहे इन जो को बि हिन वक़्त ताईं नतीजो न निकितो आहे। अलबत्ता जेको यूक्रेन जे जेको गादी वारे शहर में अॼु हिकु दफ़ो ॿीहर रूस पारां जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके सरकारी इमारतूं हुयूं या सरकारी इमारतुनि खां अलावा बि हमला कया विया आहिनि, ऐं इहो जंग जो जेको सिलसिलो आहे इहो हिन वक़्त ताईं हलंदड़ आहे। यूरोपी यूनियन जेकॾहिं वाक़ई सम्झे थो त इन जंग मां ख़तरो आहे, त छा पूरे यूरोप में का बि अहिड़ी लीडरशिप मौजूदु न आहे जेका रूस ऐं यूक्रेन खे इन मसइले ते इंगेज करे उन्हनि खे कंहिं टेबल टॉक ते आणे इन ॻाल्हियुनि ॿिन्ही मुल्कनि जूं ॻाल्हियूं कराए या ॿिन्ही मुल्कनि जा मसइला ॿुधी इन जंग खे रोकियो वञे। छाकाणि त डायरेक्टली जेकॾहिं इन जंग जो असरु यूरोप ते पियो थिए त इनडायरेक्टली पूरी दुनिया इन जंग मां मुतासिर पई थिए, जिते एनर्जी क्राइसिस जेको आहे उहो वधंदो पियो वञे, इन जेके मुख़्तलिफ़ फ्यूल प्राइज़िस आहिनि उहे वधंदियूं पियूं वञनि, ऐं उन सां गॾोगॾु जेका इनडायरेक्ट इन्फ्लेशन आहे पूरी दुनिया में उन में वाधारो जेको आहे उहो बि नज़र पियो अचे। त जेकॾहिं अमेरिका इन ॻाल्हि ते क़ाइमु आहे, इन होड़ ते क़ाइमु आहे त उहो यूक्रेन जी मदद कंदो रहंदो, पर आख़िर केसि ताईं कंदो। जीअं ज़फ़रुल्लाह शेख साहब चयो त यूक्रेन खे जेको आहे यूरोप जो अफ़गानिस्तान सॾियो पियो वञे, जेके अमेरिका पंहिंजी जंग जे लाइ इस्तेमालु कंदो ऐं अचानक ईअं अफ़गानिस्तान मां जीअं 20 सालनि खां पोइ निकिरी वियो ऐं पोइ अफ़गानिस्तान खे पोइ हिते संभालण वारो या पोइ हिते ॾिसण वारो केरु न हुयो, त यूक्रेन सां बि साॻी ई सूरत हाल जेका आहे या साॻियो ई हशर अमेरिका करे सघे थो जेको हुन अफ़गानिस्तान सां कयो आहे। त हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन ॿिनि ताक़तुनि खे विहारे ऐं टेबल टॉक कराए इन जंग जो ख़ात्मो कयो वञे, त जीअं दुनिया खे टी जेका आहे उहा आलमी जंग न ॾिसणी पवे ऐं हिन ॿिनि मुल्कनि जी जंग ईअं न थिए त पूरी दुनिया जी जंग बणिजी वञे। ऐं हिन वक़्तु
6 खां 7 जेके आहिनि एटमी ताक़तूं एटमी कुवतूं जेके आहिनि उहे दुनिया में मौजूद आहिनि। जेकॾहिं इहा जंग एक्सपेंड थी त पूरी हिन धरती जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।